अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात ला करे लायक ज़िबा है, जंहिंजी ज़ात तमाम तस्बीह तहमीद जे लायक मुस्तहिक है। जिन रब्बुल आलमीन जी तस्बीह तहमीद दुनिया जी हर मखलूक पंहिंजी ॿोलीअ जे अंदरि ऐं पंहिंजी ज़ुबान जे अंदरि बयान करे थी ऐं उन अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत खे यादि करे उन जा गुण गाए थी। जिन रब्बुल आलमीन जा पा गुनहगार इंसान मथे नाफरमान इंसान मथे बेशुमार अनगिनत एहसान मेहरबानी हुई, जंहिं एहसान के जंहिंजी मेहरबानी के पा इंसान ज़ात जेकॾहिं शुमार करणु चाहियूं त कॾहिं पण शुमार नथा करे सघूं। बादउ दुरूद सलाम अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ऐं बिलख़ुसूस अल्लाह जे आख़िरी पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ हाज़रीन जुमा, खुतबे मसरूना का बाद आके सामई सूरह तहरीम जी हिकिड़ी आयत तिलावत कई है, जिन आयत करीमा जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे इंसान के मुखातब करें ऐं ईमान वारे इंसान के मुखातब करे अल्लाह ताला पिंड जी जान के ऐं पिंड जे साथ पिंड जे आल औलाद के जहन्नम जी आग खां बचाए जो हुकुम ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम, जय ईमान वारा ऐं पिंड जी जान के बचायो, व अहलीकुम ऐं आंजे आल औलाद जी जान के पण बचायो, नारन जहन्नम जी आग खां, उन जहन्नम जी आग खां जिन जहन्नम मथे अल्लाह रब्बुल आलमीन सख्त मिजाज फरिश्ता मुतयन कर रखें, जिन जहन्नम जो ईंधन जिन जहन्नम के भड़काने जो ज़रियो इंसान पत्थर ही इंसान पत्थरें जे ज़रिए जहन्नम जी आग भड़काए में अचींदी ऐं उन जहन्नम जी आग मथे जिनी फरिश्तनि जी अल्लाह रब्बुल आलमीन ड्यूटी लगाए वो फरिश्ता अड़ा सख्त दिल फरिश्ता ही जो उन फरिश्ते के कंहिं मथे पण ज़र्रा बराबर रहम नथो अचे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जिन कम जो उन खे हुकुम दे तो उन कम जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़र्रा बराबर पण नाफरमानी नथा करी। ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून। अल्लाह रब्बुल आलमीन जिकी पण उन खे हुकुम दे तो उन हुकुम के उन कम के करे गुज़रे था ऐं उन कम जे अंदरि कंहिं क़िस्म जी कोई कोताही नथा करी जिन कम जो अल्लाह रब्बुल आलमीन उन खे हुकुम ॾिने। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जीअं पाण पिंड जी जान के बचाए जी आग खां कोशिश करियूं, ईअं जी अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़िम्मेदारी रखें जंहिं पिंड जे आल औलाद जो करियो इन आल औलाद जी पण फ़िक्र करियो ऐं इन खे पण जहन्नम जी आग खां बचाए जी कोशिश करियो। औलाद अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत में हिकिड़ी अज़ीम नेमत है। औलाद अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत मां हिकिड़ी अज़ीम नेमत है। इन औलाद के ज़रिए इंसान जे घर जे अंदरि रौनक हुई थी, औलाद के ज़रिए इंसान जे घर जे अंदरि रौनक हुई थी। जिन घर जे अंदरि औलाद मौजूद हुए तो जिन घर जे अंदरि ॿार बच्चा मौजूद हुए था उन घर जे अंदरि हिकिड़ी ख़ुशी हुई थी, उन घर जो माहौल हिकिड़ो बहितरीन ऐं ख़ासो माहौल हुए तो। पर जिन घर जे अंदरि औलाद मौजूद न आहे, जेको घर औलाद जी नेमत खां महरूम हुए तो उन घर जे अंदरि हिकिड़ो वीरानगी हुए थी, उन घर जे अंदरि हिकिड़ी मायूसी हुए थी ऐं उन घर जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी कोई ख़ासि ख़ुशी मौजूद न थी हुई जिन घर जे अंदरि औलाद मौजूद न आहे। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन औलाद के दुनिया जी ज़ीनत करार ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन औलाद के ज़ीनत दुनिया जी ज़ीनत करार ॾिने। अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया, जे माल औलाद दुनिया जी ज़िंदगी जी ज़ीनत है। माल के ज़रिए औलाद के ज़रिए दुनिया की ज़िंदगी के अंदर रौनक पैदा थी थी, दुनिया की ज़िंदगी के अंदर खुशियों औलाद के ज़रिए ऐं माल के ज़रिए पैदा थी वेंदियूं। माल औलाद दुनियावी ज़िंदगी की हिकिड़ी रौनक है। ये औलाद केतिरे क़दुरु अल्लाह जी अज़ीम नेमत है। इन जो जेकॾहिं अंदाज़ो लॻाइणो हुए त इन औलाद के बारे में उन इंसान के पुछो जेको इंसान इन औलाद की नेमत खां महरूम है, जेको इंसान औलाद की नेमत खां महरूम है उन इंसान के पुछा करियो जो औलाद केतरी अज़ीम नेमत है, या उन इंसान के पुछा करियो जैसे अल्लाह रब्बुल आलमीन औलाद ॾिने ऐं औलाद ॾियण खां बाद वापसि अल्लाह रब्बुल आलमीन औलाद खां महरूम करे छॾे। औलाद ॾेई करे अल्लाह रब्बुल आलमीन औलाद जटेला थे उन इंसान के वञी पुछा करियो जिन औलाद जी क़दर क़ीमत करो है ऐं औलाद केतरी अल्लाह रब्बुल आलमीन जी अज़ीम नेमत है। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जे अंदरि पिण जे नबी जो ज़िक्र कयईं, अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कयईं ऐं कंहिं पण इंसान के जेकॾहिं अल्लाह नबी बनाए छॾे त उनखे दुनिया जी किन नेमत जी ज़रूरत पेश अचे थी। अल्लाह ताला उनखे दुनिया जो मिणिया वॾो एज़ाज़ ॾेई छॾे, अल्लाह ताला उनखे दुनिया जो मिणिया वॾो मर्तबो ॾेई छॾे जे अल्लाह ताला उनखे नबी बनाए छॾे।
अल्लाह ताला उनको नबूवत से सरफराज कर छॾे, जंहिंखे अल्लाह ताला दुनिया जी ज़िंदगी जे अंदर दीन जे कमे लाइ करे ऐं वक़फ़ करे जो हुकुम ॾेई छॾे, सॼी ज़िंदगी अल्लाह जे दीन जो कमु कंदो रहंदो ऐं आख़िरत जे अंदर वञी करे अल्लाह रब्बुल आलमीन जी जन्नत जो मेहमान बनंदो। उन इंसान खे भला कहिड़ो ई ज़रूरत हुए थी, पर पाक क़ुरान करीम खे खोले करे ॼाणियूं जे अल्लाह रब्बुल आलमीन उहो नबी जंहिंखे अल्लाह ताला तमामु वधारे बुलंद मक़ाम ॾिने, तमामु वधारे बुलंद मर्तबो ॾिने, हर क़िस्म जी नेमतें से अल्लाह रब्बुल आलमीन नवाज़े। अल्लाह ताला दीन जी तबलीग जो अल्लाह ताला उनखे हुकुम ॾिने, पंहिंजी दीन जी ज़िम्मेदारी उन मथे रखे ऐं आख़िरत के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जो जंहिंसे वाइदो करें, उन नबी पण अल्लाह रब्बुल आलमीन वटां औलाद जो सवाल करी था, उन नबी पण अल्लाह रब्बुल आलमीन वटां औलाद जो सवाल करी था। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे नबी मां उलुल अज़्म नबी है, पंज जो सीनियर पैगंबर जैसे चए तो उलुल अज़्म नबी जैसे चए तो जो अल्लाह जा खास बुरगजीदा पैगंबर है, उन्हीं पंजे नबी में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम है। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला पंहिंजो दोस्त बनाए, वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम खलीला, अल्लाह चए तो इब्राहिम के मूं दोस्त बनायो। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के बारे में अल्लाह ताला चए तो इब्राहिम वो इंसान है जो पंहिंजे रब से वफादारी कई, इब्राहिम अल्लज़ी वफ़ा, वो इब्राहिम जे पंहिंजे रब से वफादारी कई। अल्लाह रब्बुल आलमीन से वफादारी करण वारो इंसान ऐं जंहिंजी वफादारी जो ज़िक्र अल्लाह रब्बुल आलमीन करे, उन इंसान जो मक़ाम कोरो हूंदो, उन इंसान जो मर्तबो भला कोरो हूंदो। तंहिंजे बावजूद इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन ॾांहुं कुर जी दुआ करे तो, रब्बि हबली मिनस सालिहीन, जय मुंहिंजा रब मूंखे नेक औलाद अता कर। अल्लाह ताला नबूवत ॾेई छॾे, अल्लाह ताला पंहिंजो दोस्त बनाए छॾे, अल्लाह इब्राहिम जी ज़िंदगी के मुसलमान लाइ करे आत्म वारी नस्ल लाइ करे आइडियल नमूनो बनाए छॾे, जे ऐं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी के साम्हूं रखी करे पंहिंजी ज़िंदगी सुधारियो, ऐं इब्राहिम जी ज़िंदगी के सामने रखी करे पंहिंजी ज़िंदगी सुधारियो। जे इब्राहिम ज़िंदगी अल्लाह जी दीन लाइ करे वक़्फ़ कहे, जे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदगी गुज़ारे ऐं दीन लाइ करे ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह इब्राहिम जी ज़िंदगी के आइडियल नमूनो बनाए। एतिरे क़दर अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम के इनाम अता करें, हत्ता के इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तमाम सुन्नतें के ज़िंदा करे छॾे। जैसो जी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत बाक़ी रहंदी, तैसो जी इब्राहिम जी सुन्नतें के ताज़ा करींदी रहंदी, तैसो जी इब्राहिम जी सुन्नतूं ज़िंदा थींदियूं रहंदियूं। तंहिंजे बावजूद इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बुढ़ापे जी उम्र जे अंदर जर औलाद जा असबाब ख़त्म थी चुका आहिनि, इब्राहिम जी ये उम्र ऐसी है 82 वरे मथे पहुंची चुकी है, उन उम्र के अंदर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन ता औलाद ला करे दुआ करे तो, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम जी दुआ खे क़बूल कए, ऐं अल्लाह ताला हिक ॿिए खां पुठियां लगातार इस्माइल ऐं इसहाक अल्लाह ताला बुआए नबी इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के औलाद में अता कए। ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो कुरान में खोले करे ॼाणियो, ज़करिया जो किस्सो कुरान में हिकिड़ो अजीब है गरीब किस्सो है। जर ज़करिया जे किस्से के पाण पढ़ी जा रहियूं त पंहिंजे दिल जी कैफ़ियत तब्दील थी वञे, जे अल्लाह रब्बुल आलमीन ता ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम सवाल त कए, पर सवाल किन अंदाज़ में कए, ज़करिया जे सवाल करे जो अंदाज़ करो, ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं किन अंदाज़ में सवाल करे तो, उन ज़करिया जे अंदाज़ के ॼाणियूं त इंसान जे दिल जी कैफ़ियत तब्दील थी वञे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चए तो, ज़िक्रु रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन ख़फ़िय्या क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा वलम अकुम बिदुआइका रब्बि शक़िय्या। जे ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम मथे तो जो रब जो को एहसान कए, उन एहसान जो अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र करे तो, इज़ नादा रब्बहु निदाअन ख़फ़िय्या, ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन के लिकी लिकी करे चुपके से खुफिया तौर मथे माण्हूअ जी नज़रें खां छुपी करे अल्लाह रब्बुल आलमीन दुआ करे तो, रब्बुल आलमीन दुआ करे तो पर माण्हूअ जी नज़रें खां छुपी दुआ करे तो, ऐं इन उम्र में दुआ करे तो जे ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम पिंड अल्लाह के साम्हूं शिकायत करे तो, चए तो वश्तअल अर्रअसु शैबी शैब ऐं मुंहिंजा रब मुंहिंजो मथो जो कुरो बुढ़ापे जी वजह से अच्छो थी चुको है, मुंहिंजो जिस्म जूं हड्डियूं जो को कमज़ोर थी चुकियूं आहिनि, यानी औलाद जे पैदा थिए जा जो असबाब हुअण खपे उहे असबाब मड़े ख़त्म थी चुका आहिनि। तंहिंजे बावजूद मुंहिंजा रब तोजी रहमत मां ना उमेद नहीं आहे, मुंहिंजा रब तोजी रहमत मां ना उमेद नहीं आहे, आउं तो वटां सवाल करियां तो, ऐं अल्लाह मूंखे नेक वारिस अता कर, मूंखे नेक वारिस अता कर, यरिसुनी व यरिसु मिन आलि याकूब, जो को मुंहिंजो पण वारिस थिए ऐं याकूब जे औलाद जो वारिस थिए। अल्लाह रब्बुल आलमीन याकूब जी दुआ खे क़बूल कए, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ज़करिया जी दुआ खे क़बूल कए, ऐं ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ खे क़बूल करे। अल्लाह रब्बुल आलमीन यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जी बिशारत ॾिने, अल्लाह ताला नबी औलाद अता कए, पर अल्लाह ताला औलाद के नबी बनाए करे रवानो कए, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन औलाद जो नालो पण अल्लाह रब्बुल आलमीन रखी ॾिने, जे असीं तोखे औलाद अता करियूं था पर औलाद जो नालो पण असीं रखी ॾियूं था, यानी अल्लाह जा नबी जेको आहिनि, अल्लाह जा जेको पैगंबर आहिनि, उहो पैगंबर पण अल्लाह रब्बुल आलमीन जा नेक औलाद जी दुआ करी था। कुरान करीम के जेकर पा खोले करे ॼाणियूं त हिकिड़े पासे त ज़िक्र करे में अचे तो त इहो औलाद अल्लाह जी हिकिड़ी अज़ीम नेमत है,
उते जो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जे अंदर औलाद जे ताल्लुक से ॿियो हिकिड़ो नज़रियो पण पेश कयईं। हिकिड़ी त शइ इहा रही जो औलाद अल्लाह जी नेमत है, अल्लाह ताला रब्बुल आलमीन जा नबी जेको आहे उनखे अल्लाह ताला सारियूं नेमतूं ॾेई ॾिनई, तंहिंजे बावजूदि अल्लाह ताला औलाद जो सवाल करी था। ऐं नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जर पंहिंजी क़ौम खे हिदायत कयईं, पंहिंजी क़ौम खे जर नसीहत कयईं त नसीहत कंदे कुर चयईं फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीना व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। जई अल्लाह वटि इस्तगफार करियो, अल्लाह ताला खे नेमतूं अता कंदो। उन नेमत में हिकिड़ी नेमत इहो हूंदी व युमदिदकुम बिअमवालिन व बनीना, अल्लाह रब्बुल आलमीन जे माल ऐं औलाद जे अंदर बरकत अता कंदो। यानी औलाद अल्लाह जी नेमत है हिकिड़ी। ऐं इन जे बरक्स अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में ॿई जगह ते चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वुन लकुम फहज़रूहुम। जय ईमान वारा, आमा बाज़ माण्हुनि जो घर वारियूं ऐं उन जो औलाद उन जो दुश्मन है। बाज़ माण्हुनि जो घर वारियूं उन जो औलाद उन जो दुश्मन है, लिहाज़ा पंहिंजे दुश्मन खां बचे जी कोशिशि करियो। पंहिंजे दुश्मन खां इहा औलाद आला करे फितनू है, इहा औलाद आला करे आज़माइश है। इन आज़माइश के अंदर साबित कदम रहे जी कोशिशि करियो ऐं इन आज़माइश खां बचे जी कोशिशि करियो। जेकर आज़माइश अचे वञे थी त इन आज़माइश में साबित रही जी कोशिशि करियो ऐं इन आज़माइश खां बचे जी कोशिशि करियो। ऐं बचे जो ज़रियो कहिड़ो है? इन औलाद जी आज़माइश खां बचे जो ज़रियो कहिड़ो है? जो इन औलाद खे अल्लाह जी दीन मथे लॻायूं, इन औलाद के सिधे रस्ते मथे लगायूं। ये औलाद जेकॾहिं दीनदार है, इंसान जो औलाद जेकॾहिं दीनदार है, शरीयत के अहकाम जो पाबंद है, नमाज जो पाबंद है, इस्लामी अखलाक जो पाबंद है, इस्लामी किरदार जो पाबंद है, तो अहिड़े इंसान जो औलाद नेमत है। उन करे दुनिया में पण कामयाबी जो ज़रियो बनंदो ऐं आख़िरत में पण अल्लाह रब्बुल आलमीन कामयाबी जो ज़रियो बनंदो। पण जेकर इहा औलाद दीन जे रस्ते मथे मौजूद ना आहे, इहा औलाद जेकर शरीयत जे अहकाम जो पाबंद ना आहे, इहा औलाद जेकर नमाज़ुनि जो पाबंद ना आहे, इस्लामी अखलाक जो पाबंद ना आहे, इस्लामी किरदार जो पाबंद ना आहे, इहा औलाद जुगार रमण वारो औलाद है, इहा औलाद दारू पीअण वारो औलाद है, इहा औलाद बुरा धंधा करण वारो औलाद है, इहा औलाद जेकर अल्लाह जो नाफरमान है, अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकाम से रूगर्दानी करण वारो औलाद है, इहा औलाद अल्लाह जे अहकाम के पशे पुस्त फिगण वारो ऐं समाज फरीअ जे अंदर समाज मुआशरे जे अंदर ॿिए खे तकलीफ़ ॾियण वारो, पड़ोसी खे सताइण वारो, समाज मुआशरे जे अंदर बद अखलाक़ी खे फैलाइण वारो, शराब जो कारोबार करण वारो, जुगार जो कारोबार करण वारो ऐं इन ताल्लुक से बुरा धंधा करण वारो औलाद है त समझ लो अहिड़ो औलाद इंसान जी दुनिया जे अंदर पण बर्बादी जो ज़रियो है ऐं आख़िरत जे अंदर पण जी बर्बादी जो ज़रियो बनंदो। आख़िरत जे अंदर पण माइतर जी बर्बादी जो ज़रियो बनंदो। इतला करे इन औलाद जी दीनी तरबियत करणी, इन औलाद के सिधो रस्तो ॾेखारणो, इन औलाद के दीन जे रस्ते मथे लगाणो, ये माउ पीउ जी अवलीन जिम्मेदारी में हिकिड़ी जिम्मेदारी है। इतला करे अल्लाह रब्बुल आलमीन माउ पीउ खे हुक्म ॾिने या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। जय ईमान वारा, जी पिंड पिंड के जहन्नम जी आग खां बचाए जी कोशिशि करियो था, ईअं जे पंहिंजी औलाद खे पण जहन्नम जी आग खां बचाए जी कोशिशि करियो। कुल्ला त इहा औलाद अल्लाह ताला माइतर खे अमानत जे तौर मथे अता कई, इहा औलाद अल्लाह ताला माइतर खे अमानत जे तौर मथे अता कई। हिकिड़ो माइतर जेकॾहिं पंहिंजी औलाद जी खे संभाले थो, इन औलाद जी ख़ासी दीनी तरबियत करे थो त सम्झी रहियो इन औलाद खे अल्लाह तेन माइतर समझी लाइ पूरी कौम जी अमानत जो हक़ अदा करे छॾे। वरना जेकॾहिं को पण माइतर पंहिंजी औलाद खे बिगाड़े छॾे थो, सही रस्ते मथे नथो आणे सघे, दीन जे रस्ते मथे नथो आणे सघे, ख़ासो अखलाक ख़ासो किरदार नथो सिखाए सघे त समझी लायो इन माइतर पूरी कौम जी हिकिड़ी अमानत। जेको बच्चो अॻियां हली करे दीन जो आलिम बनी सघियो थे, जेको बच्चो अॻियां हली करे दीन जी ख़िदमत करे सघियो थे, जेको बच्चो अॻियां हली करे को पण नेकी जो भलाई जो कमु करे सघियो थे, अल्लाह जो दीन जो सपोर्ट करण वारो बनी सघियो थे, पंहिंजे समाज जो सपोर्ट करण वारो बनी सघियो थे, उन माइतरनि जी ख़ासी तरबियत न कई जंहिंजी वजह सां समाज मुआशरे जे अंदर बिगाड़ जो सबब बनियो ऐं समाज मुआशरे खे नुक़सान पहुचाइण वारो बनियो त समझी रहियो इन माइतर पूरी कौम जी अमानत खे ज़ाया बर्बाद करे छॾे। पूरी कौम जी अमानत जो कोई औलाद भले इन पिंड जो हो, पर इन औलाद जी जेकॾहिं दीनी तरबियत कयो त सॼी कौम जो ई सरमायो बनियो वियो, सॼी कौम लाइ करे ख़ासो बनियो हो। ऐं जेकर इहा औलाद जी तरबियत न कई, ख़राब बनी वियो त लाइ करे न सॼी कौम जी अमानत जो कोई अमानत खे ज़ाया बर्बाद करे छॾे ऐं इन अमानत जे बारे में कल क़यामत ते अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो। पर एतिरो न सम्झो जी औलाद खे खाराए छॾियो, औलाद खे पीआरे छॾियो, औलाद खे वॾो करे उनखे परणाए छॾियो, एतिरी जी सिर्फ़ माइतर जी ज़िम्मेदारी न आहे, बल्कि इहा ज़िम्मेदारी तकलीफ़ इस दुनिया की हर कौम पूरी करे थी। ये जिम्मेदारी तो दुनिया की हर कौम पूरी करे पई, सिर्फ मुसलमान कौम न बल्कि दुनिया की हर कौम इन जिम्मेदारी के अंजाम दे पई। पर असल मुसलमान होने की निशानी ये है, ईमान वारो होने की निशानी है जे पंहिंजे औलाद के दीन जे रस्ते मथे लगायूं, पंहिंजे औलाद के अमानत समझी करे इन अमानत जो हक़ अदा करियो। ऐं जेकॾहिं अमानत के ज़ाय करियूं था, अमानत के बर्बाद करियूं था त इन अमानत के बारे में कल क़यामत ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन पुछंदो, अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो। अल्लामा इब्न बाज़ रहमतुल्लाहि अलैहि फरमायो
अल्लामा इब्न बाज़ रहमतुल्लाहि अलैहि फरमाया हो अल वसियतु लिल आबाई वल औलिया अन यत्तकुल्लाह फीमन तहता अयदीहिम मिनल औलाद। जे मां पहला करे औलाद को जिम्मेदार है उन्हीं जिम्मेदार ना करिए वसीयत है अन यत्तकुल्लाह फीमन तहता अयदीहिम मिनल औलाद। जो उन्हीं जे मातहत जो उन्हीं जो औलाद है उन औलाद के ताल्लुक से अल्लाह रब्बुल आलमीन का दर्जे इन औलाद के ताल्लुक से अल्लाह रब्बुल आलमीन का दर्जे हम अमानतुन इंदहुम ये औलाद न मां पे अमानत है ये औलाद न वारसवटी अमानत है वल्लाहु सुब्हानहु साइलुहुम अन ज़ालिका यौमल क़ियामा। इन औलाद के बारे में अल्लाह रब्बुल आलमीन कल क़यामत नी पूछा करने वालो है। इन औलाद के बारे में अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो कल क़यामत चुनी जिन औलाद केतरो तो दीन जे रस्ते मथे लगाए तो जो औलाद नमाज नते पढ़ियो इन औलाद को नमाज जो पाबंद बनाला करे करो कोशिश करे तो जो औलाद गलत रस्ते मथे वो इन औलाद के सदे रस्ते मथे खणी अचेला करे तो माइत्र केतरी कोशिश कई अक्सर बेशतर पांजी तो हालत ये है अक्सर बेशतर पांजी हालत ये जे औलाद के सुधारण त लमो थियो माइत्र पिंड रस्ते मथे मौजूद ना माइत्र पिंड रस्ते के अंदर मौजूद ना जेकरे मां पे पिंड नमाज नता पढ़े मां पे पिंड दीन जे अहकाम ला पाबंद ना मां पे पिंड शरीयत जे अहकाम का रूगर्दानी करने वाला है बच्चो जिन माहौल में खोले तो उन माहौल में गुनाह दसे तो जिन माहौल में या खोले तो उन माहौल में नाफरमानी दसे तो जिन मां जी हंज के अंदर परवरिश पाए तो वो मां पण बददीन है जिन पे जी हंज के अंदर परवरिश पाए तो वो पे पण बददीन है तो बददीन माहौल के अंदर परवरिश पाइण वालो औलाद कदे पण नेक दीनदार की न बनंदो अमोक अल्लाह माशाअल्लाह को निकरी वेंदा वरना अक्सर बेशतर एड़ो थींदो जे मां पे जे करे बददीन है मां पे दीन अखलाक मथे मौजूद ना मां पे सदे रस्ते मथे मौजूद ना त मां पे सदे रस्ते मथे मौजूद न हुंदा तो उन औलाद पण सदे रस्ते के छडे करे गलत रस्ते मथे निकरी वेंदो कोल्ला त घर जो माहौल जो कोई बच्चे मथे असर करे तो घर जो माहौल बच्चे मथे असर करे तो पे जे करे नेक होंदो तो न पे के दसी करे बच्चो पण सदो रस्तो इख्तियार कंदो मां जे करे दीनदार हुंदी मां जे करे नेक हुंदी त मां के दसी करे बच्चो सही रस्तो इख्तियार कंदो ए दीन जो रस्तो इख्तियार कंदो ए ख़ुसूसी तौर मते मां जे ताल्लुक से गाल याद रखो जे मां जो को वेती बच्चे जो पहलो मदरसो वे तो मां बच्चे जो पहलो मदरसो वे तो इन पहले मदरसे के अंदर बच्चो जो को सबक हासिल करे तो इस सबक हमेशा हमेशा मते कायम रहंदो इस सबक हमेशा हमेशा मते असर कंदो रहंदो इन माहौल के अंदर पहले मदरसे के अंदर जे करे बच्चे खासी तरबियत हासिल कर लाते इन पहले मदरसे के अंदर जे करे बच्चे एक खासी तालीम हासिल कर लाते खासे अखलाक के सिखियो तो बच्चो हमेशा खासे अखलाक के किरदार मते कायम रहंदो ए जे करे बच्चो इन खासे अखलाक के किरदार का मां जी गोद के अंदर महरूम थियो खासी तालीम तरबियत का बच्चो मां जी हंज के अंदर जे करे महरूम थियो त बच्चो अगिया हली करे समाज जो बिगड़ल इंसान बनंदो इतला करे कहीं अरबी शायर चवे अल उम्म मदरसतुन इन आतहा आत शअबन तय्यिबल आराक आत शअबन तय्यिबल आराक जो मां जो कोई मदरसो है अल उम्म मदरसतुन मां मदरसो है इन आतहा जे करे इनके तो खासो बनाए लाते इनके जे करे सवारे लाते आत शअबन तय्यिबल आराक तो समझी लाए तो हिकिड़ो खासो खानदान कायम कर लाते हिकिड़ी खासी नस्ल तो कायम करे लाते पर जे करे इनके खासी जो रही मां जो रही उन मां के जे करे तो खासी न बनाए लाते इन जी मां जे करे दुरुस्त न हुई इन जी मां जे करे सदे रस्ते मथे मौजूद न हुई तो समझी ला जो पायो ज खराब थी वियो इन जी बुनियाद खराब थी वई ऐं जंहिंजो पायो खराब हुए जंहिंजी बुनियाद खराब हुए जिन मकान जो पायो दुरुस्त न हुए उन खराब पाईअ मथे कॾहिं पण खासी बिल्डिंग खासो मकान उभो नथो थी सघे उन मकान में हमेशा खतरो लायक होंदो जे कॾहिं ही मकान छड़े तो जेकॾहिं मां बद अखलाक होंदी मां खासे किरदार वारी की न होंदी त इन बच्चे जो कोई भरोसो ना जे बच्चो कॾहिं दीन जो रस्तो छॾे करे ॿिए रस्ते के इख्तियार कर लाए जेकॾहिं मां पे नेक वेंदा मां पे जेकर नेक वेंदा तो मां पे जी नेकी की बरकत एतरी थी थी जे अल्लाह रब्बुल आलमीन मां पे जे नेक होने की वजह से उन जो औलाद जी अल्लाह ताला पिंड मोड़ी हिफाजत कर लाए तो मां पे जेकर दीनदार वेंदा तो मां पे जी दीनदारी जो असर वे तो ते अल्लाह रब्बुल आलमीन उन जो औलाद जी पिंड मोड़ी हिफाजत कर लाए तो अल्लामा इब्न उसैमीन रहमतुल्लाहि अलैहि फरमाया हो मिन बरकत सलाहिल आबा अन यहफज़ल्लाहु अल अबना जे मां पे जी नेकी की बरकत वे थी जे अल्लाह ताला मां पे जे नेक होने की वजह से उन जो औलाद जी पण हिफाजत कर लाए तो उन जो औलाद के पण अल्लाह ताला बचाए लाए तो बुराई का गुनाह का ना फरमान जे रस्ते मथा वञी का ऐं पां न्यारे लायूं तारीख़ के अंदर पां खोले करे न्यारे लायूं जो जोको अज़ीम इंसान पैदा थिया जोको अज़ीम इंसान पैदा थिया उन अज़ीम इंसान के अज़ीम बनाए पड़ो उन मां जो किरदार हो अज़ीम इंसान के उन अज़मत मते पुॼाए करे उन बुलंद मकाम मते पुॼाए करे उन जी मां जो बुनियादी किरदार हो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि जो वाक़ियो सो हूंदो बारहा
इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जेके इमाम अहले सुन्नत वल जमाअत में अचे तो जे क़यामत सुबह ताईं अचण वारे अहले हदीस जो अहले सुन्नत जो इमाम है इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह पैदाइशी यतीम है बचपन जे अंदर जे पे वफ़ात करे वञे तो नंढड़ी उम्र जे अंदर पे वफ़ात करे वञे तो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जी मां इमाम अहमद बिन हंबल जी तरबियत करे थी ऐं कहिड़ी तरबियत करे थी बगदाद तारीख़ बयान करण वारा बयान करी था जे बगदाद जी सर्दी इराक जी सर्दी जो सख्त सर्दी वे थी इराक जो सियारो जो तमाम वधारे खतरनाक सियारो वे तो उन बगदाद जी सर्दी के अंदर इराक जी सियारे के अंदर इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जी मां फजर जे वक्त इमाम अहमद बिन हंबल के उथियारींदी अहमद बिन हंबल नंढड़ो बच्चो है इन नंढड़े बच्चे के फजर जी नमाज ला करे उथियारे फजर जी नमाज ला करे उथियारे गरम पानी करे के वुजू कराए ऐं वुजू करण का बाद के गरम कपड़ा पहराए कंबल उड़ाए करे मस्जिद के दरवाजे સુધી खणी अचे जो मुझो बच्चो नमाज तो पढ़ंदो पण फजर जी नमाज जमात के साथ अदा कंदो मुझो बच्चो फजर जी नमाज तो पढ़ंदो पण जमात के साथ मुझो बच्चो फजर जी नमाज पढ़ंदो अजू माऊ केड़ा वही रही जो को अपने बच्चे के दीन ला करे बेदार कनी हुई जो को माऊ अपने बच्चे के नमाज ला करे बेदार कनी हुई अज पांजो माए के नारे लायो जे माऊ पिंड नमाज नथी पढ़े माए पिंड के नमाज पढ़ जी तौफीक नथी थी माए पिंड पिंड के पिंड जी जिस्म जी पाकी जी तौफीक नथी थी ए माऊ कोरो बच्चे के दीन जी तरबियत सिखाइनियो ए कोरो बच्चे के मस्जिद दरवाजे ताई खणी अचिनो नमाज ला करे ए कोरो मदरसे जे अंदर छरे ला करे माऊ खणी करे अचिनियो जिनी माए पिंड जी हालत है जे पिंड के ए दीन पिंड जो दीन से कोई वास्तो मौजूद नहीं अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जी मां हर रोज फजर जे वक्त मस्जिद जे दरवाजे मते अहमद बिन हंबल के खणी अचे ऐसे मुझे बच्चा वनी करे जमात के साथ नमाज पढ़ जा उन बच्चे जी मां बेहतरीन तरबियत कए उन तरबियत जो असर ई थियो जे बच्चो अगिया हाली करे अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 12 लाख हदीस जो हाफिज बने तो अल्लाह जे पैगंबर जो 12 लाख हदीस अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह के जुबानी याद हुई अहमद बिन हंबल के मोंडे 12 लाख हदीस याद हुई पोजर फितना उबा थी था दीन में बिदतूं ईजाद थी थियूं तर अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह उन बिदत के दबाए ला करे पूरो मुल्क मुखालिफ थियो ने तो हत्ता के मुल्क जो बादशाह पण अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे मुखालिफ थी तो अहमद बिन हंबल के हुक्म दे तो जे दीन के अंदर जो कोई बिदतूं ईजाद करे मैं इन बिदत को दीन जो हिस्सो मने लाए अहमद बिन हंबल चाहे तो जैसे आऊं जीरो या तैसो जे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन मथे को आगर मथे न तो खणी सके अहमद बिन हंबल के मारू डणी में अचे थियूं सताए में अचे तो जेल जी काल कोठरी में बंद करे में अचे तो जल्लाद बयान करी था कोड़ा हणन वारा जे अहमद बिन हंबल जे पुठे मथे जो हिकड़ो कोड़ो लगो ई कोड़ो जे करे के हाथी जे पुठे मथे लगे त हाथी पण चीखूं करे त हाथी पण चीखूं करे एड़ियों दीन ला करे मारू खण वारो ई जिस्म के बनायो अहमद बिन हंबल जी मां तैयार कए पे तैयार की न कहे बच्चो यतीम है पर मां वो तरबियत कहे जे बच्चो अगिया हाली करे अल्लाह जे दीन जो खादिम बने तो ऐं अल्लाह जे दीन जो सिपाही बने तो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेके अमीरुल मोमिनीन फिल हदीस जो लक़ब देने में अचे तो जे तमाम मुहद्दिसीन जो अमीरुल मोमिनीन है जिन इमाम बुखारी के लिखियल सही बुखारी पढ़े बगैर को आलिम आलिम न तो बनी सके को मुहद्दिस मुहद्दिस न तो बनी सके को मुफ्ती मुफ्ती न तो बनी सके और न सही बुखारी के लिखण वारो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पैदाइशी यतीम है मां जे पेट जे अंदर होते पहलाने जे पेजी वफात करे जो पे वफात करियो मां खासी तरबियत कए मां दीन जे रस्ते मथे लगाए मां इल्म जे रस्ते मथे लगाए ऐं अगिया हली करे वो किताब लिखे जिन किताब के दुनिया असहुल कुतुब बाद किताब अल्लाह जे नाले से सुन्नी थी जे रूए जमीन मथे जे करे कुरान का बाद बे नंबर मथे को सही तरीन किताब मौजूद है जिन अंदर कोई नुक्स है कोई ऐब मौजूद नहीं तो वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे लिखियल सही बुखारी है ये बुखारी क्यों बने वो मां जी तरबियत से बने वो मां जी तरबियत से बने वो मां खासी तरबियत कहे मां सीधे रस्ते मथे लगाए मां दीन जे रस्ते मथे लगाए ये इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह मां जी तरबियत की वजह से पूरी दुनिया जो इमाम बनो तो मुजाजिज बार जिनी बच्चे नी तारीख खोले करे जारियूं पा एड़ी तारीख के अंदर सैकड़ों हजारों मिसालों मिली वेनियो जो जंहिंजो माऊ अज़ीम हुयूं तो उन अज़ीम माए जे गोद में परवरिश हासिल करण वारा बच्चा पण अज़ीम बनिया ऐं जंहिंजो माऊ ख़राब न करियूं जो को माऊ बद हुयूं उन बद माए जो औलाद पण बद पैदा थियो जेकर खासी माए जो मिसालूं ॼाणियूं हुई तो असलाफ जा वाक़िया खोले करे ॼाणियो ऐं बद माए जो मिसालूं ॼाणियो तो पंहिंजे समाज मास्टरे मथे नज़र करे ॼाणियो जॾहिं पंहिंजे समाज मास्टरे में कोरो हालत है अॼु जेको बच्चा बद दीन बने था अज जो को बच्चा बद अखलाक बने था अज जो को बच्चा दीन के रस्ते के छड़े कर फिरे पिया बच्चा माँ पे से बदसलूकी करी था फरिए पाड़े वाले के साथ आई तो उनसे बदसलूकी करी था ये सबक क्या नो मिले तो ये सबक नहीं माए वटा सबक मिले तो ये सबक नहीं माए वटा मिले तो बच्चा पण जी माँ के ॾिसनि था जे माँ सॼो पड़ोसी जी गिलाऊं करे थी माँ सॼो आड़े पाड़े वाले जो गिलाए ग़ीबत करे थी बच्चा उहो सबक हासिल करी था ऐं हमेशा उहो नफ़रत
ऐं उहा जा दावत पंहिंजे ज़हन जे अंदरि पैवस्त कंदा अचे ऐं उन जी नफ़रत ऐं दावत खे पंहिंजे ज़हन दिमाग़ जे अंदरि भरींदा अचे ऐं अॻियां हली करे ईज बच्चा पंहिंजे पाड़े जा पंहिंजे फरी जे दुश्मन बने था। ऐं माऊं जेकॾहिं दीनदार हुए थियूं, माऊं जेकॾहिं ख़ासि अख़लाक ख़ासि किरदार वारियूं हुए थियूं, उन खे सिधो रस्तो ॾेखारी थियूं त सिधे रस्ते मथे हलण वारा बच्चा, सिधे रस्ते मथे हलण वारी माए जो औलाद पण अज़ीम औलाद थिए थो ऐं दुनिया जे क़यादत करण वारो औलाद थिए थो। जेकॾहिं माऊं अज़ीम हुए थियूं त अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैह जहिड़ा बच्चा जनम गिने था। माऊं जेकॾहिं अज़ीम हुए थियूं त इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जहिड़ा बच्चा जनम गिने था। ऐं माऊं जेकॾहिं अज़ीम हुए थियूं त अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जहिड़ा बच्चा पैदा थींदा। ऐं जेकॾहिं माऊं बद हुए थियूं त पंहिंजे समाज मास्टर जा बद अख़लाक जेको बच्चा रहिया उन बच्चनि जहिड़ा बच्चा पैदा थींदा। उन माए जी अज़मत जो त आलम इहो हूंदो जो माऊं जेकॾहिं पंहिंजे बच्चे खे दावण ॾींदी हुयूं त दावण पण कॾहिं बग़ैर वज़ू जी कीन ॾिनी हुयूं। माऊं जेकॾहिं बच्चे खे दावण ॾींदी हुयूं त दावण ॾियण खां पहिला वज़ू करे ॾिनी हुयूं। वज़ू बग़ैर वज़ू जे पंहिंजे बच्चे खे खीर कीन पीआरी ॾिनी हुयूं, पंहिंजे बच्चे खे दावण बग़ैर वज़ू जी कीन ॾिनी हुयूं। एतिरे क़दर शरीयत जे अहकाम जो पाबंद हुयूं ऐं उन जी वजह से अल्लाह रब्बुल आलमीन अज़ीम औलाद अता कयईं। ऐं इहा औलाद जेको हमेशह हमेशह करे सदके जारिया बनी वियो। इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जी मां तरबियत कयईं, इमाम बुखारी के दीन सिखाए, दीन जो आलिम बनाए। अॼु सही बुखारी पढ़ने वारा पूरी दुनिया के अंदर मौजूद आहिनि। दुनिया जो को अहिड़ो खितो की न हूंदो, दुनिया जो को अहिड़ो हिस्सो मौजूद की न हूंदो जिन हिस्से के अंदर इमाम बुखारी जो किताब सही बुखारी पढ़े में न थींदो हुए। जीअं इन इमाम बुखारी जो किताब सही बुखारी पढ़ने की वजह से इन खुताबी के सवाब मिलंदो, इन के लिखे वाले इमाम बुखारी के सवाब मिलंदो। ईअं जीअं मिणी जो सवाब जेतिरो जो एतिरो जेतिरो सवाब इमाम बुखारी जी मां जे खातिर अंदर वञी जमे थींदो जिन मां इन इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जी तरबियत कयईं ऐं जिन मां इन इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह के अज़ीम मकाम मथे पुॼाएं। ये अज़ीम किन मकाम मथे पुॻो, ये बच्चो किन अज़ीम मकाम मथे पुॻो। तारीख़ लिखण वारा बयान करी था। हाफिज़ ज़हबी रहमतुल्लाहि अलैह सियर आलामिन नुबला जे अंदर लिखे जे इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह के जरा दफन करे में आयो त इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जी कब्र जी मिट्टी जेको है, इमाम बुखारी जी कब्र जी जो मिट्टी है उन कब्र जी मिट्टी में अड़ी खुशबू निकरी जो खुशबू करे दुनिया सूके की नवे। मारू इमाम बुखारी जी कब्र जी मिट्टी जो उन धोबा भरे करे हथे जे अंदर इमाम बुखारी जी कब्र जी मिट्टी जो उन कब्र जी मिट्टी खुशबू ला करे खणी करे निकरिया। ये अल्लाह ताला अज़ीम मकाम ॾिने। ये अज़ीम मकाम कंहिंजी वजह से मिलियो, हिकिड़ी नेक मां जी वजह से मिलियो, दीनदार मां जी वजह से मिलियो। त जेकॾहिं बच्चे जी तरबियत पाण ख़ासी कंदासीं, घर जो माहौल उनखे ख़ासो ॾींदासीं, इन बच्चे खे अमानत सम्झंदासीं ऐं अमानत सम्झी करे इन जी तरबियत कंदासीं, इन खे घर जो ख़ासो माहौल ॾींदासीं। बिलख़ुसूस मां जेकॾहिं बच्चे जी तालीम तरबियत मथे फोकस कंदी ऐं मां जेकॾहिं बच्चे जी तालीम तरबियत तरफ़ ध्यानु ॾींदी त इहे बच्चा अज़ीम बच्चा बनंदा। ऐं जेकॾहिं मां इन बच्चे जी तालीम तरबियत खां रूगर्दानी कर लाथें, एराज़ कर लाथें, इन बच्चे के बेलगाम छॾे ॾारे त ही बच्चा हमेशा हमेशा करे बेलगाम, ऐं बच्चा हमेशा हमेशा करे समाज मुआसरे जा बिगड़ियल इंसान बनदा। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ है त अल्लाह ताला पाके बच्चे की तरबियत के ताल्लुक से फ़िक्रमंद थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला अपने बच्चे की नेक बेहतरीन तरबियत की पाके तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मथे, इस्लाम मथे ऐं पंहिंजो ख़ात्मो थिए ईमान बिल खैर मथे। आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।